शुरूअ में मोल माण्हूअ खे उहो अहसासु नाहे थींदो त मां मरी चुको आहियां, बल्कि शुरूअ में हू पाण खे मौत जे भवाइती ख्वाब में महसूसु कंदो आहे। हू पंहिंजी मैयत खे ॾिसंदो आहे, पंहिंजे मथां रोंदड़नि खे ॾिसंदो आहे, पाण खे गुसल ॾियारींदड़नि खे बि ॾिसंदो आहे ऐं पंहिंजो पाण खे क़बर में लहंदे महसूसु कंदो आहे। मोल माण्हूअ जो अहसासु हिकु भवाइते ख्वाब वांगुरु हूंदो आहे। हूअ क़बर में लाहिजण खां पोइ अंधेरे ऐं तन्हाईअ में ख़ौफ़नाक दाहूं कंदो आहे, पर केरु ॿुधी नाहे सघंदो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे, जेकॾहिं तव्हां क़बर वारनि माण्हुनि जूं रड़ियूं, दाहूं, कीहूं ऐं कूकूं ॿुधो त पंहिंजे मुर्दनि खे दफ़न करण ई छॾे ॾियो। हदीस आहे, जॾहिं कांधी वापसि हलिया वेंदा आहिनि त पोइ अचानक अल्लाह ताला वरी क़बर में उन दफ़न थियल माण्हूअ जी जिस्म में रूह खे बहाल कंदो आहे। हू अखियूं खोलींदो आहे, पहिरियों त ख़ुशि थींदो आहे, ज़िंदगीअ में वापसीअ जो गुमान कंदो आहे ऐं दिलि में चवंदो आहे, शुक्र आहे जो मां ज़िंदा आहियां। पेश आयल वाक़ियो बसि हिकिड़ो ख़ौफ़नाक ख्वाब हो। पोइ आहिस्ते आहिस्ते हू पंहिंजे जिस्म खे छुअणु शुरू कंदो आहे, पर पंहिंजो पाण खे कफ़न जे हिकिड़े कपिड़े में वेढ़ियल ॾिसी करे पंहिंजो पाण खां सवाल कंदो आहे त मुंहिंजा पातल कपिड़ा काॾे विया, हींअर मां किथे आहियां, हर तरफ़ अंधेरो ऐं सोढ़ी जॻह छो आहे, हिते मां कीअं पहुतो आहियां। पोइ हुनखे यकीन थींदो आहे त जेको कुझु मां महसूसु करे रहियो आहियां हू को ख्वाब नाहे, हक़ीक़त में मां मरी चुको आहियां। पोइ बेवसीअ में रड़ियूं ऐं दाहूं कंदो आहे ऐं पंहिंजे अज़ीज़नि रिश्तेदारनि खे सॾु ऐं कूकूं कंदो आहे, जीअं हू अची उनखे बचाए सघनि। जॾहिं हर तरफ़ खां नाउमीद थी वेंदो आहे त पोइ अल्लाह खे यादि कंदो आहे, अल्लाह खां माफ़ी घुरंदो आहे, अल्लाह खे आर्ज़ी, इंकिसारी ऐं बेवसीअ सां ॿाॾाइणी शुरू कंदो आहे, ऐं अल्लाह मूंखे माफ़ कर। हू हिकु अहिड़े नाक़ाबिले यकीन ख़ौफ़ ऐं हिरास में वड़िजी वेंदो आहे जंहिंखे हुन ज़िंदगीअ में कॾहिं बि महसूसु नाहे कयो। वरी पंहिंजी बेवसीअ मां ख़ौफ़नाक रड़ियूं ऐं वॾियूं वॾियूं दाहूं शुरू कंदो आहे। जेकॾहिं हू नेक ऐं साले आहे त पोइ ॿिनि ख़ूबसूरत मुस्कुराईंदड़ चेहरनि वारा मलाइक हुनखां अची 3 सवालनि जा जवाब वठी हुनखे तसली ॾींदा आहिनि त तूं परेशान न थी, दुनिया जी आज़माइश ऐं अज़ियत खां आज़ादु थी चुको आहीं। पर जेकॾहिं हू बुरो, बुछड़ो ऐं बदकिरदार आहे त 2 बदसूरत नज़र ईंदड़ मलाइक अची हाज़िर थियनि था ऐं हुनखां 3 सवालनि जा जवाब था घुरनि, पर हू नथो ॾेई सघे। पोइ त हुनजी बदसूरत अमल जे नतीजे में हुनखे ॾींहं क़यामत ताईं ख़ौफ़नाक अज़ियतूं ॾींदा रहंदा आहिनि। या अल्लाह, असांखे, असांजे वालिदैन खे, असांजे अहलो अयाल खे, असांजे दोस्तनि अज़ीज़नि खे हिन क़बर जे अज़ाब खां महफ़ूज़ रख।